नाज़रीन, ख़बर आहे इलेक्शन वर्क मुहिम के हवाले से कश्मीर शिकारपुर तक इन्हें 192 पीपी उम्मीदवार मीसा मीर शबीर अली खान बिजरानी, खानापुर PS8 पीपी उम्मीदवार मोहम्मद आरिफ खान मर, मीर अमानुल्लाह खान बिजरानी, मीर शाहनवाज खान बिजरानी, रईस करीम बख्श नापर ऐं पीपी जा ॿिया अॻुवान वॾे काफ़िले की सूरत में करमपुर वेझो तालुके खानापुर के ॻोठ मोहम्मद बख्श जाफ़री वासी हाजी ग़ुलाम रसूल जाफ़री ऐं ग़ुलाम नबी जाफ़री जी उताक ते पहुता। ॻोठाणनि पारां काफ़िले मथां गुलनि जी वर्खा करे पुरजोश इस्तक़बाल कयो। सभ खां पहिरियां पीपी अॻुवाननि हादसे में शहीद थियल नौजवान नीगर इम्तियाज़ जाफ़री जे वारसनि सां ताज़ियत ऐं ॾुख जो इज़हार कयो। तंहिंखां पोइ ॻोठाणनि हाजी ग़ुलाम रसूल जाफ़री, ग़ुलाम नबी जाफ़री ऐं ॿियनि इलेक्शन वर्क मुहिम में आयल मोज़ीन खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया। इलेक्शन वर्क मुहिम के मौके ते मीर शबीर अली खान बिजरानी, मोहम्मद आरिफ खान मर ऐं ॿियनि अॻुवाननि कारन गॾजाणी खे मुखातिब थींदे चयो त 8 फरवरी तीर ते ठपो हणी पीपी जे उम्मीदवारनि खे कामयाब कंदा त जीअं इलाइक़े जी अवामी ख़िदमत वारे जज़्बे खे जारी रखी सघिजे। इन मौके ते ॻोठ जे चङनि मुड़सनि हाजी ग़ुलाम रसूल जाफ़री, ग़ुलाम नबी जाफ़री ऐं जाफ़री बिरादरी जे ॿियनि ॻोठाणनि हथ मथे करे चयो त करमपुर बिजरानी असांजो सियासी क़िबलो आहे। ईंदड़ इलेक्शन में तीर ते ठपो हणी मीर शबीर अली खान बिजरानी ऐं मोहम्मद आरिफ खान मर खे कामयाब कंदासीं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। ॻोठ मोहम्मद बख्श जाफ़री, करमपुर।